अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी गीतनि जी बहितरीन ऐं ख़ूबसूरत मॉडल, डायरेक्टर, होस्ट, सिंगर शीला गुल। गुलकारा शीला गुल केरु ऐं किथां जी आहे? गुलकारा शीला गुल खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? गुलकारा शीला गुल 3 शादियूं कयूं। गुलकारा शीला गुल KTN टीवीअ जे डायरेक्टर काशिफ़ आघाणीअ खां तलाक छो वरिती? तफ़सीली ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों, सिंध जी बहितरीन, ख़ूबसूरत ऐं दिलकश अदाउनि जी मालिकिन सिंगर शीला गुल। शीला गुल 3 जनवरी 1886 ईस्वीअ में कराचीअ में पैदा थी। शीला गुल जो अबाणो ॻोठु मटियारी आहे। हिन वक़्तु शीला गुल जी उमिरि 38 साल आहे। शीला गुल नंढे हूंदे खां मॉडलिंग ऐं ॻाइण सां शौक़ु रखंदी हुई। शीला गुल 15 सालनि जी उमिरि खां ई हिन आहिस्ते आहिस्ते ॻाइण जी शुरूआति कई। शीला गुल 1 मार्च 2006 खां मीडिया इंडस्ट्री में आई। छा अगस्त 2007 शोबिज़ इंडस्ट्री में मॉडल तौरु कमु कयाईं। शीला गुल 2008 KTN टीवीअ जो मशहूरु प्रोग्राम मॉर्निंग शो में मुकमल मेज़बानी कई। उन वक़्तु शीला गुल जी ॿी शादी KTN टीवीअ जो बहितरीन डायरेक्टर काशिफ़ आघाणी सां ऐं कुझु साल उतां बि अलहदगी अख़्तियार कयाईं। सोशल मीडिया ॼाण मुताबिक़ हिन वक़्तु शीला गुल 3 शादी बि करे छॾी आहे। शीला गुल खे शोहरत KTN टीवी ऐं कशिश टीवी खां मिली। शीला गुल जो पहिरियों एल्बम 22 मार्च 2019 ईद उल फितर दौरान रिलीज़ थियो। हिन एल्बम बि शीला गुल खे काफ़ी शोहरत सिंध में ॾियारी। शीला गुल सिंधी, उर्दू, पंजाबी, सराइकी ऐं बलोचकी में सिंगल गीत ॻाए काफ़ी शोहरत हासिल कई आहे।